अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंडेस्क प्रोग्राम में अवां जो मेज़बान रज़ाक सरोही हाज़िर आहे। नाज़रीन, अॼु सॼी दुनिया में इंसानी हक़नि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। इंसान जेको अशरफुल मख़लूक़ात आहे ऐं सॼी दुनिया में इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ राय मौजूदु आहे त इंसान आज़ादु आहे। हू पंहिंजे एक्सप्रेशन में, पंहिंजे इज़हार में, पंहिंजे रहण सहण में, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण में उनखे ॿोलीअ जा हक़, उनखे तालीम जा हक़, उनखे समूरा सियासी हक़, समाजी हक़, सिहत जा हक़ समूरा मिलणु घुरिजनि। उन हवाले सां 1948 में फ्रांस जे गादीअ वारे शहर पेरिस में मुख़्तलिफ़ मुल्कनि गॾिजी हिकु मुआइदो कयो, हिकु पधरनामे ते सयूं कयूं, जंहिं पधरनामे में इन ॻाल्हि जी ज़मानत ॾिनी वई त जेके बि इंसाननि जा बुनियादी हक़ थियनि था उन्हनि खे इंश्योर कयो वञे, उनखे यकीनी बणायो वञे। उन जा जेके डिटेल्स आहिनि उहे तमामु वॾा आहिनि, तमामु घणा आहिनि, छाकाणि त इंसान जी जेका ज़िंदगी आहे उन सां लाॻापियल तमामु घणा हक़ आहिनि जेके उनखे मिलणु घुरिजनि उन अहदनामे या उन पधरनामे तहत। असांजो मुल्क पाकिस्तान बि उन पधरनामनि खे जेको गॾियल क़ौमुनि जो या जेको पेरिस में जेको जंहिं ते सयूं थियूं या जेको जोड़ियो वियो हो उन जो सिग्नेटरी आहे या उन ते अमल करण जो पाबंद आहे। असांजे मुल्क में जेको असांजो आइन आहे ऐं जंहिंखे असीं मुक़दस सम्झूं था ऐं चऊं था, ऐं जेको असांजो मुतफ़िक़ आइन आहे, जेको जमहूरी बि आहे, जेको इस्लामी बि आहे, उन में जेको बेसिक इंसानी हक़ आहिनि, बुनियादी हक़, उन्हनि जी गारंटी ॾिए थो। उहे आइन में इहे सभु शयूं मौजूदु आहिनि त इंसान जेको असांजे समाज में असांजी रियासत जेका आहे उहा कीअं बिहेव कंदी पंहिंजे शहरनि सां, ऐं उनखां सवाइ जेको शहरी आहे उनखे कहिड़ा कहिड़ा हक़ हासिलु हूंदा, उनखे जियापे जो हक़ु हूंदो, उनखे इज़हार जो हक़ु हूंदो, उनखे तालीम जो हक़ु हूंदो, ऐं उनखां सवाइ तमामु घणा बेशुमार शयूं आहिनि जेके इंसान जी ज़िंदगी ऐं जियापे सां, उनजी खुराक सां, उनजे रहण सहण सां, उनजे पीअण जे पाणीअ सां, साफ़ु पाणीअ सां, सिहत सां लाॻापियल शयूं आहिनि। उन सभिनी खे असांजो आइन जेको आहे इंश्योर करण जो पाबंद आहे। पर ग्राउंड ते जेका सूरत हाल असांखे नज़र अचे थी उहा इंतिहाई ॾुखोईंदड़ आहे। ख़ुदि जेके सॼी दुनिया जा जेके ताक़तवर मुल्क आहिनि, जेके इन जा दावेदार बि आहिनि ऐं आहे बि सही त हू पंहिंजे शहरनि खे मुकमल शहरी आज़ादियूं ॾियनि था, शहरी हक़ उन्हनि खे फ़राहम कनि था, तालीम जो हक़ ॾियनि था, खाधे पीते खुराक जो ऐं उनजे जीअण जा जेके बि लवाज़मात आहिनि उन्हनि खे पूरो कनि था, ऐं उनखे हिकु पुरअमुन रहण जो, पुरअमुन कीअं रहनि उनखे इंश्योर कनि था, उनखे यकीनी बणाइनि था, इन तरह जा हक़ ॾियनि था। पर उन्हनि मुल्कनि वटि बि हिकिड़ा मयार उन्हनि जे पंहिंजे शहरनि जे लाइ आहिनि ऐं ॿियनि जे लाइ वरी हुननि जा ॿिया मयार आहिनि। असां जेकॾहिं थोरो हिस्ट्री ते, तारीख़ ते नज़र विझूं था त असांखे केतिरा ई अहिड़ा वाक़िआ मिलंदा जिते इहे मुल्क जेके जिन खे असां मुहज़ब बि चऊं था ऐं जेके पंहिंजे शहरनि लाइ आहिनि बि सही, उन्हनि जा ॿियनि मुल्कनि जे माण्हुनि ॾांहुं जेके रवैया आहिनि उहे ग़ैर मुहज़ब, ग़ैर आइनी ऐं ग़ैर इंसानी आहिनि। असां उनखे अफ़गानिस्तान में अमेरिका जी बमबारी हुजे, अमेरिका जी ॿियनि मुल्कनि सां जेका रविश आहे, ॿियनि मुल्कनि में जेको कुझु हुननि कयो आहे जिते लखे माण्हू जेके आहिनि सो मारिया वेंदा आहिनि, उहे ई मुल्क आहिनि जेके इन जा दावेदार बि आहिनि। असांजो मुल्क जेके टी दुनिया जा मुल्क आहिनि उन्हनि में शामिलु आहे पाकिस्तान। तमामु मतिलबु जमहूरी आइन आहे उन वटि, इस्लामी क़दरनि जे मुताबिक़ ठहियलु आइन आहे, पर उनजे बावजूदि असां रोज़ानो माण्हुनि खे रोडनि ते कुटिजंदो नज़र ॾिसूं था। असां वटि उस्तादनि खे मारियो वञे थो, असां वटि डॉक्टरनि खे मारियो वञे थो, मासूम ऐं पीरसन औरतुनि खे गिलजंदो असां ॾिसूं था, ऐं माण्हुनि खे पीअण जो साफ़ु पाणी मुयसरु कोन्हे, ऐं ग़रीबनि ऐं मिसकीननि जे ॿारनि खे सुठी तालीम मुयसरु कोन्हे, खाधो पीतो मुयसरु कोन्हे। ऐं असां त ताज़ो केतिरियूं शयूं ऑब्ज़र्व कयूंसीं जंहिंमें असां इहो ॾिठो थिए त जॾहिं ही वॾी आफ़त आई, ॿोॾ मुतासिर जेके आहिनि वीचारा पंहिंजे घरनि खां बेघर थी लखनि जे तइदाद में
रोडनि रस्तनि ते वेठा, उन्हनि जो को पुरसाने हाल कोन हो, उन्हनि जो को ख़्यालु करण वारो, उनजी का सार लहण वारो कोन हो। अञा ताईं उहे माण्हू हिकिड़े भोगडाउन जो शिकार आहिनि। इहा बेख़ुदि हिकिड़ी इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं इंसानी हक़नि जो तहफ़ुज़ करणु रियासत जी, रियासती इदारनि जी ज़िमेदारी आहे। पर असां केतिरनि ई मामलनि में ॾिसूं था ख़ुदि रियासत जेका आहे उहा इन वहशीपणे जो, इन क़िस्म जी बर्बरियत जो मुज़ाहिरो कंदे असांखे नज़र अचे थी। इहा ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। असां किथे बीठा आहियूं ऐं असां जे मुआशिरे में फ़र्द खे, जमायतुनि खे, तंज़ीमुनि खे, पार्लियामेंट खे ऐं रियासती इदारनि खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे, असां कयूं था या नथा कयूं। इन तरह जा केतिरा ई सवाल आहिनि जेके असां पंहिंजे हिन प्रोग्राम में डिस्कस करे सघूं था, कंदासीं। असां मूंखे वीडियो लिंक ते हिन वक़्तु जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार काज़ी आसिफ़ साहब। काज़ी साहब, वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। मां चाहींदुसि त काज़ी साहब, अॼोको जेको ॾींहुं आहे जंहिं ते असां इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ जे हवाले सां, इंसानी हक़नि जी यादि में हिकिड़ो ॾिहाड़ो आलमी तौर ते जेको मञता वारो ॾिहाड़ो आहे उहो मल्हायूं पिया। पाकिस्तान में, असांजे मुल्क में, ख़ासि तरह सिंध में तालीमी इंसानी हक़नि जो जेको मामिलो आहे उनखे अव्हां कीअं था ॾिसो ऐं तव्हां सम्झो था त हिन वक़्तु मुल्क में जीअं इंसानी हक़नि जी पोज़ीशन आहे, माण्हुनि खे इंसानी ऐं बुनियादी हक़ जेके आहिनि, इज़हार जी राय जी आज़ादी खां वठी जीअण जी आज़ादीअ ताईं जेके समूरा हक़ आहिनि, उन में केतिरो इत्मीनान बख़्श आहे सूरत हाल असांजे मुल्क जी ऐं ख़ासि तरह सिंध जी? पाकिस्तान में इंसानी हक़नि जो जेकी सूरत हाल आहे उहा तसली बख़्श न आहे। ऐं छो त हिते घणो अरसो आमिरतूं रहियूं आहिनि ऐं आमिरतुनि खां पोइ जेका जमहूरियत रही आहे उहा बि ख़ुदि या त हिकिड़ी कंट्रोल्ड डेमोक्रेसी रही आहे। इन करे इदारनि खे, माण्हुनि खे, तंज़ीमुनि खे खुली तरह ते जेको आहे सो इज़हार राय जी आज़ादी न आहे, न कमु करण जी ओतिरो उहो सूरत हाल आहे। ख़ासि तौर ते पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन हुजे या जेको आहे सो सियासी या ॿियनि ख़्यालनि से इख़्तिलाफ़नि जे करे सियासी कारकुननि जो लापता थियणु हुजे या ॿिया मामला हुजनि, उहा ॾाढी संगीन सूरत हाल आहे इनजी बहरहाल पाकिस्तान में जेका चइजे त आलमी सतह ते जेको स्टैंडर्ड आहे उन हिसाब सां असां वटि उहा सूरत हाल अञा उनखे खपंदो त उनखे बहितर करण जी ज़रूरत आहे। पर हिन महिल असां ईअं नथा चई सघूं त पाकिस्तान जी जेका इंसानी हक़नि जी सूरत हाल आहे उहा का इत्मीनान बख़्श आहे। मतिलबु तव्हां सम्झो था त कंट्रोल डेमोक्रेसी जे करे ईअं आहे, सूरत हाल ख़राबु आहे ऐं संगीन सूरत हाल आहे, या इन खां सवाइ ॿिया बि के सबब आहिनि? भला जेकॾहिं कंट्रोल डेमोक्रेसी बि आहे त हिकु फ़र्द बि त ॿियनि फ़र्दनि सां ईअं करे थो, हुकूमतूं कनि थियूं। ऐं असां ताज़ो ॿोॾि जेका आई ऐं बरसातुनि जे नतीजे में जेका तमामु वॾी ॿोॾि सिंध में जंहिं तबाही कई, उन में असां ॾिसूं था त माण्हू अञा ताईं वीचारा अज़ाब में मुब्तला आहिनि ऐं हुकुमराननि उन्हनि जेके मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि जे हक़नि जो केतिरो ख़्यालु रखियो, ऐं बयाननि में का घटिताई कोन्हे, पर उन्हनि माण्हुनि जो एक्चुअली केतिरो ख़्यालु रखियो वियो ऐं जेकर न रखियो वियो त छा नथा सम्झो त इहा ख़ुदि हिकिड़ी इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे? उन्हनि जो इंसानी हक़नि सां ज़ाहिर आहे उहो तालुक़ त आहे ई आहे, पर मिनिस्टर्स जेके मां जीअं ॿुधायो त कंट्रोल डेमोक्रेसी में ख़ुदि पार्लियामेंट जॾहिं बाअख्तियार न हुजे त पोइ उते अहिड़ी सूरत हाल थींदी रहंदी आहे त अख़्तियार जो जेको मंबो आहे या जेको मर्कज़ आहे उहो कंहिं ॿिए जाइ ते आहे ऐं ज़ाहिर में तव्हांखे नज़र अचे थो त पार्लियामेंट या जेका पॉलिटिकल गवर्नमेंट आहे उहा का बाअख्तियार आहे, पर उहे असल में ईअं न आहिनि। त बहरहाल असां तव्हांजे सुवाल ते जेकॾहिं चऊं त ज़ाहिर आहे जॾहिं जेके ॿोॾि मुतासिर आहिनि उहे बि इंसान आहिनि ऐं उन्हनि जो जेकॾहिं रियासत उन हिसाब सां ख़्यालु न रखी सघी आहे जीअं उनखे रखणु खपंदो हुओ त इहा ज़ाहिर आहे उनजी नाकामी आहे ऐं इहा उनजे इंसानी हक़नि जी इहा तौहीन आहे त हू पंहिंजी ज़िंदगी अझे ऐं अटे ऐं लटे जे लाइ परेशान हुजनि, त इहा बहरहाल ज़ाहिर हिकिड़ी ज़्यादती आहे। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ, पर हाणे इहो आहे त ॾिसो कंट्रोल डेमोक्रेसी जो मामिलो पंहिंजी जाइ ते आहे, पर मां सम्झां थो त असांखे हिकु फ़र्द जी हैसियत में या सियासी पार्टियुनि खे हिकु सियासी पार्टीअ जी हैसियत में, सियासी पार्टियुनि जी लीडरशिप खे पंहिंजे लीडरशिप लीडर हुअण जे हैसियत में इन्हनि सभिनी शयुनि खे इंश्योर करिणो आहे त हू घटि में घटि ॿियनि जे राय जो एतिराम कनि, ॿियनि जे
जेके सियासी नज़रिया आहिनि उन्हनि जो एतिराम कनि ऐं उहो असांखे नज़र नथो अचे इन में को रुगो कंट्रोल डेमोक्रेसी जो मामिलो काई सभु न आहे पर इन खां वधीक शयूं असांखे आहिनि। असां ऐं ईअं चई ऐं पंहिंजो पाण खे आजो नथा करार ॾेई सघूं। असांखे हिकु सहाफ़ी जी हैसियत में बि असांजूं बि कुझु ज़िमेदारियूं आहिनि ऐं असां हिकु सियासी पार्टी जे अॻुवाण जी हैसियत में बि अॻुवाणनि जूं ज़िमेदारियूं आहिनि, लीडर जी हैसियत में जूं ज़िमेदारियूं आहिनि, पार्लियामेंट जेका आहे उन जी बि पंहिंजूं ज़िमेदारियूं आहिनि ऐं रियासत जा जेके समूरा इदारा आहिनि अदलिया समेत उन्हनि जूं बि सभिनी जूं ज़िमेदारियूं आहिनि। नाज़रीन वक़्तु थियो आहे हिन वक़्तु ब्रेक जो, ब्रेक तां वापसि ईंदासीं त वरी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। असां सां गॾु रहिजो, वठूं था मुख़्तसिर ब्रेक।